अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां प्रिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान फौरी जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो। कतर ऐं तुर्किया जे टियागढ़े में दोहा में थियल ॻाल्हियूं कामयाब। धुरियुनि में ईंदड़ कुझु ॾींहं दौरान वधीक मुलाक़ातनि ऐं जंगबंदी जो तसलसल बरक़रार ते बि इतफ़ाक़। पाकिस्तान जे आला सतही वफ़द जी क़यादत दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ कई। कतर जी परॾी वज़ारत जो चवणु आहे त जंगबंदी सभिनी मुल्कनि विच में सरहदी चिकताण ख़त्म थींदी ऐं खिते में पायदार अमन जे क़याम खे मज़बूत बुनियाद फ़राहम थींदो। पाकिस्तान पहिरियों हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। पहिरीं खाते जे तर्जुमान चयो आहे त हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट चीन जे सैटेलाइट मर्कज़ तां ख़ला में मोकिलियो वियो आहे। हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट की मदद से माहौलियाती तब्दीली, कुदरती आफ़तन, ज़रई ऐं शहरी आबादी बाबत बर वक्त मालूमाती मदद मिलंदी। बड़ी वज़ीर इसाक डार पारां चीन ऐं पाकिस्तान जे साइंसदाननि खे मुबारकबाद पेश। खोड़ा वेझो गुम थियल ॿिनि नींगरनि जा पाणी जे तलाउ मां लाश हथ। ॻोठ लाल बख्श भट्टी वासी ॿारड़नि रहमान ऐं मुज़मिल भट्टी जा लाश मिलिया। वारसन मौजूब ॿारड़ा गुज़िरियल ॾींहुं गुम थिया हुआ। ॻोल्हा बाद लाश मिलिया। सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ ॿिए मरहले जी एंट्री टेस्ट। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा 11,000 उम्मीदवार शरीक। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी पारां टेस्ट मर्कज़ जो दौरो, इंतज़ामनि जो जाइज़ो। वीसी डॉक्टर फतेह मरी चयो आहे त ॿिनि मरहलनि जी टेस्ट में मजमूई तौर 22,000 खां वधीक उम्मीदवारनि हिस्सो वरितो। ख़ुशी आहे त सिंध जे नौजवाननि ऐं संदनि वालिदैन जो मादरे इल्मी ते मुकमल एतमाद आहे।